ये ठटे शहर जी जो सो बाज़ार है। मां आया घाणे वारे हिकिड़े दुकान ते विच मार्केट में है ठटे जो। ही उठ है जो घाणे की फिराइंदो आहे। उठ हाली फ़िलहाल रेस्ट में आ, खाधो पीतो खाए थो। ही घाणे जा बीठा आहिनि हलाईंदड़। अस्सलाम वालेकुम। मिठा कहिड़ा हाल आहिनि? छा तबियत आहे तव्हांजी? हाँ, इहो नालो छा आहे तव्हांजो? आरिफ मेमण। ऐं साईं जन? साईं तव्हांजो नालो? फ़कीर मोहम्मद। तव्हां पाण छा थियो पाण में? पीउ पुटु आहियो। ऐं ज़ातिया केरु आहियो अथई? मेमण आहियो। घणे वक़्त खां पोइ वठी घाणो पिया हलायो? 40 साल थी विया आहिनि तव्हांखे? 40 साल त माना वरी तव्हांजो वारिस साहब हूंदो तव्हां न? इहो ख़ानदानी धंधो आहे। ऐं तक़रीबन केतिरा साल थी विया आहिनि घाणो हलाईंदे? तकरीबन वॾे भाउ 70 साल थी विया आहिनि। 40 साल असां मूंखे हिन टुकड़े ते आहिनि जो मां बारगाह ते घाणो आहे असांजो उनखे तकरीबन 70-80 साल थी विया आहिनि। 70-80 साल हुनखे थिया आहिनि। मानो कि 200 सालनि खां वठी तव्हां इहो कमु हलाईंदा था जो ख़ानदानी तौर ते। ऐं हिन घाणे में भला जेको आहे जेको तेल निकिरे उहो कीअं हुजे? सरसों तेल हूंदो आहे, जांबे जो तेल हूंदो आहे, कड़ो तेल जांबे जो, हा, मिठो तेल सरें जो। हा, मिठो तेल थींदो आहे, लूणु ऐं धाणा पवंदा आहिनि, मिठो तेल थींदो आहे। अच्छा। जांबे जो कड़ो तेल तेज़ बि हूंदो आहे। ऐं मार्केट रेट में ऐं तव्हांजे रेट में कहिड़ो फ़र्क़ु आहे? मार्केट रेट में उहो बाज़ारी तेल आहे माना जेको ककड़नि जो तेल अचे थो, असांजो नुंबार तेल आहे माना जेको हुन में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। माना त ओरिजिनल तेल आहे। जेकॾहिं कोई माण्हू वठे अची त ओरिजिनल तेल हितो ई मिलंदो, न त बाक़ी लोकल असां ॾे न आहे माना न त मिलावट वारो मिलंदो। हा, उहो बाज़ार में मिलावट आहे, उहो थोरो सस्तो बि मिलंदो। उहो सस्तो बि मिलंदो। हाँ, अच्छा इहो मसलो आहे। हाणे घाणे जे बारे में मूंखे थोरो ॿुधायो त ही घाणे में कहिड़ी कहिड़ी शयूं आहिनि? हाणे जीअं हमरा जी वेठो आहे घाणे जे मथां, इहो इनखे छा चइबो आहे? हुनखे घाणो ई चइबो आहे। हेठि हुनखे सिरेले जो वणु लॻल आहे। हा, मथे इहा चौकी बुबरे जी आहे। इहा लठ हुनखे चवंदा आहियूं, इहा बबरे जी आहे। पोयां हुनखे सराड़ो चवंदा आहियूं। सराड़ो? सराड़ो इहो बबरे जो आहे। हाँ, ऐं हो परियां जेको इहो नंढो नंढो आहे इहो इहे सभु बबरे जा लॻल आहिनि। फ़क़ति हिन जो घाणे जी जेकी अंदरी जेकी लिंग ठहियलु आहे उहा सिरेले जी ठहियलु आहे। सिरेले छा जो दरख़्त हूंदो आहे, वण हूंदो आहे? सिरेले जो वणु। सिरेले जो? उहो छा जो हूंदो आहे? छा उन में फल कहिड़ो ॾींदो आहे? उहो सिरेले जो फल कोन ॾींदो आहे। हा, खाली वणी हूंदो आहे, कुदरती वण। हाँ, उहो किथे ते घणो? उहो किथे जबल में, जबल जो आहे वण इहो? अच्छा। ऐं जेको आहे सो हीअ जेको पोयों पोयों नंढी आहे पई आहे मुरली टाइप आहे, इहा न सिरेले जी लॻल आहे। हिन मां कटे घाणो ख़तमु थींदो आहे। हीअ मुंहुं आहे न, हीअ मुंहुं एतिरो ई आहे। हा, जो मुंहुं वॾो थी वेंदो आहे पोइ कम जो कोन हूंदो आहे। इहो कटे रखी छॾो कटे हिनखे माना वज़न ठाहिण जे लाइ, बैलेंस ठाहिण जे लाइ। हाँ, वज़न ठाहिण जे लाइ। पोइ तव्हांजो सॼो नफ़ो थिए माशाल्लाह जेको आहे उठ खाई वेंदो हूंदो? धंधो आहे, रोज़गार आहे, माइटनि जो धंधो आहे, इहो ई करियूं था। हाँ, पर उठ त खाई वेंदो हूंदो घणो ई तव्हांजो इहो? पोइ उठ खाईंदो, कुझु असांजो पेट निकिरे थो, माना बचत थिए थी। माण्हू तव्हां लोकल घरनि वारा वठनि या मार्केट वारा बि वठी अचनि? न, मार्केट वारनि खे कोन ॾींदा आहियूं असां। तेल माल वारा माला वठंदा आहिनि, घर में इस्तेमालु कंदा आहिनि, उहो वठंदा आहियूं। हा, हा, माना रेस्की हलायो तव्हां? रेस्की। हाँ, होलसेल लाइ रेस्की हलायूं। अच्छा। रेस्की जेकॾहिं मिठो तेल वठिजे त घणे किलो पवंदो? 400 रुपया किलो हलायूं था। 100 रुपया पाव ॾींदा आहियूं, अधु पाव ॾींदा आहियूं, 30 रुपये ॾींदा आहियूं। अच्छा, उन खां पोइ जेकॾहिं कोड़ो तेल? कड़ो तेल 150 रुपया पाव आहे, 600 रुपया किलो। 600 रुपये किलो आहे। मार्केट में थोरो रेट घटि आहे उन्हनि जो? चीज़ जो फ़र्क़ु आहे। चीज़ में फ़र्क़ु आहे। अच्छा, उनजे करे रेट घटि आहे। हाँ, बस ठीकु आहे दोस्तो। हीअ असां बीठा आहियूं जेको आहे सो ठटे जी मार्केट जे विच ते। घाणे जो घोड़ाबाड़ी पुराणो स्टॉक। घोड़ाबारी पुराणो स्टॉक। घोड़ाबारी पुराणो स्टॉप चवंदा ते आहे। ऐं मार्केट जे भरिसां ई आहे, बिल्कुलु मार्केट जे वेझो ई आहे। मार्केट साम्हूं गली आहे। चांदनी चौक जे पोएं पासे। हा, चांदनी चौक जे पोएं पासे रहूं असां हिन घाणे ते बीठा आहियूं। ऐं हीअ जिदी पुश्ती हिननि जो कमु आहे। हिननि जा जेकॾहिं पूरो ख़ानदान जे हिसाब सां वठिजे त 200 सालनि खां वठी हिन जो इहो घाणे जो कमु आहे। ऐं तव्हां सॼी स्टोरी हिन जी ॿुधी ऐं ॾाढो मज़ो आयो मूंखे बि ज़बरदस्त। तव्हां बि इंजॉय कयो। अस्सलाम वालेकुम। अमजद दुरानी, कराची।